सवाल कयो आहे अल किरमी। उनजे सवाल जो ख़ुलासो इहो आहे त असांजे ॻोठ जे पासे में ॿिनि बुज़ुर्गनि जूं मज़ारूं आहिनि ऐं उन्हनि जे मथां मुक़बरो यानी कुॿो ठहियलु न आहे, त छा उन जे मथां असां कुॿो ठाराए सघूं था या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उलमा इकराम, मशाइख ऐं सुलहा जी मज़ारात ते कुॿो जोड़ाइण जाइज़ आहे ऐं इहो मुबाह अमल आहे। ऐं जो सबबु इहो आहे त उन्हनि जी मज़ारात ते अक्सर ज़ाइरीन ज़ियारत करण जे लाइ ईंदा आहिनि ऐं उहे छांव में वेही करे ख़तमा ऐं कुल पढ़ी सघनि था। इन जे करे इहो मुफ़ीद अमल आहे। जीअं फ़तहुल बारी जे अंदरि अल्लामा इब्न हजर अस्कलानी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त वही अल इशारतु इला अन दरबल फुस्ताते इनकान लिगर्ज़िन सहीहन कसुतरते मिन शम्स मसलन लिल हय्य ला लिइज़लालिल मय्यत फ़क़द जाज़। पाण फरमाए थो त हदीस मुबारका मां इहो इशारो मिले थो त मज़ार जे मथां गुंबज़ जोड़ाइण जाइज़ आहे जेकॾहिं सही मक़सद जे लाइ उहो ठाहियो वियो आहे। जीअं को ज़िंदा माण्हू अचे उन जे हेठां छांव ते वेहे त इहो जाइज़ ऐं मुबाह मक़सदु आहे, इन जे करे गुंबज़ ठाहे सघिजे थो। पर जेकॾहिं मैयत जे करे इहो गुंबज़ ठाहे वञे थो त पोइ जाइज़ न आहे। रही ॻाल्हि इहा त जीअं मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारका हुआ, हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु करे वियो आहे त उन चयो त नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं युजस्ससल क़ब्रु व ऐं युबना अलैहि। पाण फरमाइनि था त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़ार खे पको करण ऐं उन जे मथां तामीरात करण खां मना फरमाई आहे। इन हदीस मुबारका जी शरह कंदे मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त व मनहियुन लिअदमिल फ़ाइदति फ़ीह। इहा माना उन सूरत में आहे जॾहिं गुंबज़ ठाहिण में को बि फ़ाइदो न हुजे, पर मज़ारा ते ओलिया ते गुंबज़ ठाहिण इन में फ़ाइदो आहे। ज़ाइरीन उनजी छांव में वेहंदा, कुल पढ़ंदा। ऐं अॻियां पाण फरमाए थो त कुल तो फयुस्तफ़ादु मिन्हु अन्नहु इज़ा कानतिल ख़ैमतु लिफ़ाइदतिन मिस्ल अन यक़उदल क़ुर्राउ तहतहा फला तकून मनहियतन। पाण फरमाए थो त हदीस मुबारका में इहो फ़ाइदो ज़ाहिर थिए थो त जेकॾहिं उन जे मथां जेको गुंबज़ ठाहियो थो वञे उहो हिन जे करे ठाहियो थो वञे त जीअं कारी अचनि ऐं उन जे हेठां वेही करे मज़ार वारे खे ख़त्मु हुजनि त पोइ इहो जाइज़ मक़सदु आहे, इन जे करे गुंबज़ ठाहे सघिजे थो। पर जेकॾहिं ॿियो को बि अहिड़ो मक़सदु न आहे त उन सूरत में गुंबज़ ठाहिण इहो इसराफ़ में शामिल थी सघे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।